साहु नालो मगज हो मोखट ते रहंदो हो मोखट आहे जेको ख़लीफ़ो इहो सोढो आहे न इन जो ॻोठ जिते आहे इहो मोखट उनखे सॾिबो आहे इन ते रहंदो हो हा साहड़ साहड़ हाँ उहो छा थियो उन साहड़ वटि हिकिड़ो महर गऊं काहे आयो हाँ महर हिकिड़ो माथेले जो हो साहिरो नालो महर जो हो उहो गऊं काहे आयो उन अची उते हुनजे पासे पे चिनियूं त हुनजे साहड़ जे ढगे हिकिड़ी गऊं हुनजी फरे हुई माना साई थी वई साई थी वई साई थी वई हुन महर अचो त या हुन मगज वारे ढगे आहे साई जी इन गऊं खे घुरी छॾियो हुन घुरी छॾी हिते हुन साहड़ चयो न हिनखे एॾी नफ़रत आहे ठहियो हू त मां वीचारे ईंदो हलियो वापसि मथां थोरी देरि साल पिया धन या 96 ॾींहंनि में उहो सायो महर जेको हो हेॾां अची परियो हिन टंडा मिठा खान खे उमरकोट ते दर मां अची परियो शादी कई शादी करे वापसि पे वियो तॾहिं ॿी सुवारी त हुई वॾे उठनि घुरनि जी हुई ॿी त सुवारी का बि कान हुई हू जो उते वञी टिकियो त साहड़ लही आयो साहड़ चयो त हाणे तूं ॿार बच्चा थियनि त घर ॾे हलनि ऐं मानी कयूं था खाओ त हुन माई करे छॾी हाणे साहड़ ते मानी खाधो शाम जो हुनजो माई हाणे जोसे वञूं था जेका साहड़ जी पुट चई त वरंदी आहे बसि हाणे उहो महर त वियो वञो महर वियो वञो त हाणे महर अचो त हिन ते हमला की पर कामयाबु न वियो कतल इहो को सॻो तमामु आख़िरकार हिन धोतियूं बचियूं त हू एतिरो सॻो जो लोह जी तार हूंदी जो उन महिल जो पेर हूंदो त लोह जी तार टुटी वेंदी हिनखे धकु कोन ईंदो माशाअल्लाह पोइ हुनखे चईंदी महिल तोखे कॾहिं को धकु बि आयो आहे चई मूंखे कॾहिं कोन आयो उन धोतियूं पुछियो तॾहिं चई कॾहिं मूंखे कोन आयो हिकिड़े ॾींहुं आयो ॿीं पुछंदो कारीअ रिढ जो उन जो हिकिड़ो तंदियूं ठाहींदो उन में मुंहिंजो पेर फाथो पोइ उहो अघंदो वियो बाक़ी टुटो कोन आहे उहो मूंखे धकु आयो ॿियो कॾहिं बि कोन आहे हाणे हुन छा कयो कारीअ हुनजो सुठो कयो करे सुठो कतायूं हा कतायो धोतियूं खे ॾिनई हाणे हिनखे जॾहिं सुम्हे तॾहिं ही जजास छालियूं हुयूं हुनखे मथां करे वरंदियूं उन सुट जे हुनजा वर ॾिनऊं वर ॾेई हुनखे चऊं हाणे तयारु आहे असां वर ॾेई कमु करे पोइ हू आयो महर धकु आयो साल मरी वियो साल जो मरी वियो त हुनजो भाउ जेको सो साहिरो नालो रहंदो हो दिल्लीअ जे बादशाह खे दिल्लीअ जे बादशाह तॾहिं केरु हो जो तैमूर लंघ पठाण हो तैमूर लंघ हो हा उहो तैमूर लंघ कीअं हो उनजो त बयानु ॿुधाई आहे हा उहो जेको वॾो हुकुमरान हो ज़ालिम चवंदा मंडो हो उहो मंडो कीअं थियो हा हू वञी दिल्लीअ जे मस्जिद में सुतो त टंग ते चाढ़ियो सुतो त हिकिड़ो मस्त जो आयो त ठका नंढो करे टंग वञी पई मंडो थी वियो त हुन चयो यार आउं मिसकीन मुंहिंजी तूं टंग वञी छॾी कीअं तोखे बादशाही विकिलाए विञाईंदो न टंग ते चाढ़ियो त हुन बादशाही में हुनखे ठाही चई न तूं बादशाह थींदो हाणे ठहियो टंगड़ी हुनजी का संदी हाणे हिकु लोहर ते वञी बीठो महीने ते लोहर ते वञी बीठो त लोहर खे का निंड थोरी आई अॻियां हिकिड़ो थाल पाणीअ जो भरियो पियो उन ते लोह जी शीख रखी पई हुई निंड जा आई त हुन निहारियो त लोहर जे नक मां हिकिड़ो साए रंग जो हिकिड़ो मखो निकितो सो हुन जेका
पाणीअ जी भरल हुई न जेका थाल पाटरी हुई पर छा हो उनजो हेठियों पासो ॾेई पर वियो मथियों पासो ॾेई वेही हुनजे लाइ कमु कयो त हुन उथियो तॾहिं हुनखे पेंगो लॻे चई यार मूं खां बि ॾिठो चई कहिड़ो थिए चई खां बि ॾिठमि त वियो या दरियाव आहे त हिते लोह जी पुल आहे मुंहिंजो हेठियों पासो ॾेई परे वियो या मथियों पासो ॾेई वापसि आयो या उहो जेको लोह जी पुल आहे उन हेठि हीरनि जवाहरनि जी देग लटियल आहे हिते हुन ॾिसो आहे त इन हेठि आहे जी न त कान्हे की साईं मूंखे ख़बर कान्हे ख़बर चयो हुनखे हू वियो हलियो हुन वेही राति जो खोटे हू हज़ूरो खोटे खोटे वञी त बराबरि देगी पई आहे हुन खे ॿ टे हीरा कढे बि बंदि करे खणी छॾियईं हू आयो वरी हिकिड़ो ॿ रखी हुनखे चई साईं तूं शाहूकार आहीं तुंहिंजो हीअ बि दुकानु हू बि दुकानु हू बि दुकानु हीअ जे मूंखे ॾेई त आऊं तोखे 5 रुपया ॾियां मूंखे ॾेई त आऊं मुंहिंजो दुकानु खोली वच भले वठ त हू किफ़ायती हो 4 लाख कहिड़ो करो रखियो वेठो उहो ॾिनई हुनखे दुकानु वरितई पोइ उन ई मज़ा उहो जेके हीरा कढंदो वियो पोइ फ़ौज बि ठाही पोइ बादशाह बि थियो सभु कुझु उन ई मज़ा थियो हाणे उहो राजड़ वारी ॻाल्हि हले किथे चली राजड़ तो ॻाल्हि के राजड़ किथां जमायत वारो जेको पासो आहे पीर साहब जो जमायत जो हर तारीख़ जो उन नमूने सां उन किथे पहिरीं तव्हां पंहिंजो पुछो मूं भई ॻोठ तव्हांजो कहिड़ो असुल हाणे ॻोठ जेको असांजो आहे न साईं जी साईं उहो राजड़ बि मोखट ते आयो मोखट वटां हा मोखट हा उन खां पोइ असांजूं जेके पीढ़ियूं हुयूं सही हाणे हा से इन अछड़े थर में रहियूं अच्छा हा इन अछड़े थर में रहियूं सही हा अछड़े थर में रहियूं पोइ बादशाहियूं तब्दील थींदियूं वयूं पोइ आख़िरकार जॾहिं हिन मीरनि जी हुकूमत हिन मीर अली मुराद जी आई हा हा तॾहिं मीर अली मुराद हुकुम ॾिनो त हा इहा ख़ैर पर अलॻि कयूं अंग्रेज़नि खां अलॻि कयो हा अलॻि कयूं रियासत ठाहियूं जी हा जैसलमेर बि रियासत जोधपुर बि रियासत ख़ैरपुर बि रियासत बावलपुर बि रियासत इहे रियासतूं हुयूं पोइ उन ई चयो त हाणे हीअं करियो त माण्हू मोतबर वठी ॾियो उन खे हीअ जेके आहिनि से रूबकारियूं ठाहे ॾियो पोइ रूबकारियूं जेके हुयूं असाम जे से शुरूअ खां त ॻाहो आहे की पीउ बि उन जी वॾी ज़मीदारी आहे उनजा 99 तड़ आहिनि कंहिं वक़्त में हाणे त नहीं घणा हूंदा उन खां हेठि राजड़ आहिनि उन जूं 5-7 ज़मीदारियूं अच्छा आहिनि राजड़नि जूं वॾे में वॾो ॻाहो माना ज़मीदार वॾे वॾो इन असांजे रियासत जो अच्छा इहा रियासत कहिड़ी ख़ैरपुर रियासत हा उन खां पोइ असां राजड़नि जूं 4-5 आहिनि हाणे सम्झो जी 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 हिकिड़ी त मुहिजन माइटनि जी हुई मुहिजन माइटनि जी हुई उन खे इलाइक़ो बि सुठो मिलियो तड़ बि सुठा मिलिया ऐं ॿी हुई वॾेरो अब्दुरहमान आहे हामिद जंहिंजो औलाद आहे हा 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 इन खे मिली ऐं टी वरी सोराब फ़क़ीराननि खे मिली फ़क़ीर सोराब जेको हा असांजो वॾो पीसे सूर्य बादशाह जो मुख हो थोरो बाक़ी सोराब राजड़ जो गाज़ी बि हो गुरु तहरीक में बि विढ़ियो हा उन खे मिली ऐं ॿिया बि आहिनि घणा पर 4-5-7 आहिनि जी 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 बाक़ी जेको हुर तहरीक थी न हाणे तव्हांजी उमिरि चए घणी आहे हिन वक़्तु उमिरि मुंहिंजी हींअर 84-85 85 साल आहे तव्हां सूर्य बादशाह जी ज़ियारत कई न साईं तव्हां कोन करे सघिया बाक़ी इहा हुई जो आउं जेको हुउसि मुंहिंजे माउ खे कंहिंखे 2 पुट हुआ हिकिड़ो पुटु हिकिड़ी धीअ हुई त उहे गुज़ारे विया हा पोइ मुंहिंजी माउ जेका हुई सा सफ़ा देवानी थी वई हा पोइ फ़क़ीर जेके आहे तॾहिं उहे वठी विया हुनखे दुआ बि 2 फोटा पढ़ी पीसे 24 फोटा पंहिंजे घर सूर्य बादशाह उन मज़ा हिकिड़ो आउं ॿियो थियो हाजी फतेह ऐं टियों थियो ॿी पोइ थियो वरी असांजो बाबू ढलिजी वियो
असां खैरपुर में हो हा उहो बि झलियो हो तॾहिं चंदो दादा मूंखे हितां झले कोट जुबे मां रवानो कयूं 22 ॾींहं मूंखे वञी खैरपुर में सो अखियूं छोड़ियूं तेतरे अखियूं ॿधल हूंदियूं पर चलो 22 ॾींहंनि में असांखे इनाम मिलियो कुझु बि न पाणी भरंदा हुआसीं तॾहिं कॾहिं कोसो कॾहिं कदो ॾींदा हुआ। अच्छा अच्छा तव्हां जॾहिं होश संभालियो तव्हांखे यादगिरो आयो नंढा हुआ त तव्हां इहे लोढ़ा ॿोढ़ा इहे ॾिठा हुआ माहौल ॾिठो तव्हां कीअं महसूसु पिए कयो छा सूरत हाल हुई उन वक़्त में साईं उहे लोढ़ा जेके आहे न लोढ़ा चोॾहा सिंध में हा ॿुधई न जोही बि हो हा। शरारपुर बि हा। हो हिन खिपरे बि पियो हो खिपरे में बि हो। सिंजोरे बि पियो हो हा इन सभिनी में लोढ़ा लोढ़ा इन लाइ विधा जो ख़लक खे जॾहिं जॾहिं थका पोइ हुन खे लोढ़ा ठाहे उन में करे विहारियो त हिन में वेहो इहो खाधो पीतो कयो काबली कयो ॿारो कयो मज़ूरी कयो इन करे इहे लोढ़ा ठाहे। तव्हां ॾिठो खिपरा लोढ़ो तव्हां ॾिठो